अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम खेती सिरसेती सां मुंहिंजो मेज़बान कमाल लाशारी हाज़ुर आहे। नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं खेसाना मोरी टंडोजाम खां चंद मीटरनि जे फ़ासिले ते। खेसाना मोरी ऐं खेसाना मोरी वटि MH पंवर फार्म। MH पंवर फार्म जो नालो ज़हन ते ईंदे ई MH पंवर जो नालो जेको आहे उहो असांजे ज़हन ते अचे थो, जंहिंजूं जेके एग्रीकल्चर जे फील्ड में ख़िदमतूं आहिनि न विसारण जोॻियूं आहिनि। हुनजी तहक़ीक़, हुनजो अमली तौर ते कमु ऐं खेसाना मोरी वटि जेको ज़रे घटि 100 एकड़नि ते फार्म आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा फ्रूट जेके आहिनि उहे कामयाबी सां जेके आहिनि उहे थी रहिया आहिनि। जॾहिं त अॼु खां 20-25 साल अॻु में बि उहे फ्रूट जॾहिं हिते पोखिया विया त उन टाइम इहो तसवर बि न हुयो त सिंध जी सरज़मीन ते उहे जेके उतरनि इलाइक़नि में फ्रूट थियनि था उहे के हिते कामयाबी सां थींदा। पर MH पंवर जी हयाती खां वठी हिन वक़्त ताईं जेके आहिनि उहे जेके फ्रूट आहिनि उहे मार्केटिंग जेका आहे उनजी बहितर अंदाज़ में थिए पई ऐं उहे मार्केट ताईं पहुचनि था। ऐं अॼु जे दौर में जेकॾहिं ख़ानगी तौर ते इहो ॾिठो वञे, सरकारी बिना कंहिं सरकारी सरपरस्ती जे जेकॾहिं तहक़ीक़ जो कमु ऐं बहितर मार्केटिंग जेका आहे उहा थिए पई, एॾे बहितर अंदाज़ में जेकॾहिं कमु थिए पियो त यकीनन MH पंवर फार्म ई आहे। अॼु असां हिते मौजूदु आहियूं ऐं हिन वक़्तु अंब जूं जेके मुख़्तलिफ़ वैराइटीज़ हिते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि में हिन वक़्तु सिंध में अलॻि ई हैसियत जी, जंहिंजो अॼुकल्ह बहस मुबाहिसो हले पियो, ज़िक्र हले पियो त शुगर जे मरीज़नि जे लाइ हिकु वैराइटी जेके आहे उहा मार्केट में अची चुकी आहे ऐं उहा पंवर फार्म जे ई जेको आहे सो मरून मिनत आहे, उहा जेका वैराइटी आहे हिन वक़्तु मार्केटिंग जे लाइ जेका असां उहा थी वई आहे। उन ते पिणु डिस्कस कंदासीं त उहा केतिरी लेवल आहे उन में शुगर जी ऐं उहो केरु केरु खाई सघे थो, उनजी केतिरी जेका आहे सर्टिफाइड वैराइटी जेका आहे उहा केतिरी आहे, उहा सर्टिफाइड आहे या न आहे। उन सां गॾोगॾु अंब खां अलावा हिते जेके मुख़्तलिफ़ ॿिया फ्रूट आहिनि, कठल, जीअं गुज़िरियल साल बि असां उन ते हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं जैक फ्रूट जो जेको आहे उहो मीरपुर ख़ासि जे कुझु हंधनि ते आहे, जॾहिं त मीरपुर ख़ासि में जे कुझु हंधनि जेको आहे फार्म आहिनि उन्हनि ते आहे, पर MH पंवर फार्म ते उहो बि कामयाबी सां थी रहियो आहे। इंजीर, लौंगन ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ ॿिया जेके फ्रूट आहिनि उहे बि कामयाबी सां थी रहिया आहिनि। अच्छा, उनजो राज़ कहिड़ो आहे त उहे हिते जेके आहिनि बहितर अंदाज़ में कामयाबी सां जेके आहिनि उहे थी रहिया आहिनि ऐं लखनि जे तइदाद में लखें रुपया जेके आहिनि फ़ी एकड़ जेका उपत आहे उहा जेका असां हिते मिले पई। असांजो ॿियो ज़मीनदार, असांजे सिंध जा ॿिया ज़मीनदार जेके आहिनि अहिड़े तरीक़े जी महिनत न पिया कनि या उन्हनि जा के ॿिया मसइला आहिनि, उन्हनि ते समूरे ते जेको आहे सो डिस्कस कंदासीं। असां सां मौजूदु आहिनि हिन फार्म खे ॾिसण जो संभालींदड़, हिन फार्म खे मैनेज कंदड़ ऐं हिन फार्म जे समूरी शयुनि खे जेको नज़र में रखंदड़ साईं ग़ुलाम सरवर पंवर साहब। पंवर साहब, अस्सलाम वालेकुम। पंवर साहब, छा चवंदो, गुज़िरियल साल बि असां हिते मौजूदु हुआसीं, जॾहिं असां गुज़िरियल साल आयासीं इन्हनि ॾींहंनि में आयासीं त असांखे काफ़ी सिंधड़ी जेको आहे सो नज़र अचे पियो। अॼु असां हिते पहुता आहियूं, सिंधड़ी जेको आहे ख़तमु थी चुको आहे। कुझु टाइम शुरू में इहे हुयूं त अघु जेके आहिनि मार्केट में अंब जा उहे न आहिनि। गुज़िरियल साल कोरोना वधीक हुई, एक्सपोर्ट जो मसइलो हुयो। हिन साल कीअं शुरूआति कई अथव ऐं हिन वक़्तु सिंधड़ी असांखे नज़र छो नथो अचे? अदा इन जो जेको मेजर रीज़न्स इहो आहे त अलहमदुलिल्लाह जेको असांजी सिंध जो जेको ख़ासि तौर ते अंबनि में जेकी वैराइटी आहे सिंधड़ी, उनजी इंटरनेशनल लेवल से डिमांड तमामु घणी आहे। उन में जेके बि असांजे हिते ज़मीनदार आहिनि उनजी कुझु कोशिशूं कयूं आहिनि, कुझु गवर्नमेंट साइड से जेके कोशिशि थियूं आहिनि त असांखे एक्सपोर्ट जूं जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि उहे माशाल्लाह पुठिएं साल खां तमामु घणियूं वधियूं आहिनि। तव्हां अगरि ॾिसंदव त पुठिएं साल पाकिस्तान जेको आहे अंब एक्सपोर्ट में हिकिड़ो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। हिन साल असांखे जेकी ॿी अपॉर्चुनिटीज़ मिली आहे उहा ख़ासि तौर चाइना जी मार्केट आहे, जेका CPEC जे थ्रू आहे, त चाइना जी जेकी बि आहे मार्केट में इन थियो आहे ऐं हिन वक़्तु ताईं तक़रीबन 18,000 टन जा जेको सिंधड़ी मैंगो आहे हिन पंहिंजी एरिया जो जेको मीरपुर ख़ासि ऐं हैदराबाद एरिया जो हुन सौदा करे छॾिया आहिनि ऐं उहो हितां हींअर ख़ासि तौर ते चाइना बि एक्सपोर्ट थिए पियो, चाइना सां गॾोगॾु जेके पंहिंजूं अरब कंट्रीज़ आहिनि उते बि एक्सपोर्ट थिए पियो। इन खां अलावा यूरोप पंहिंजो हितां जो अंब वञे पियो त चाइना वारी जेका ॻाल्हि थिए पई एक्सपोर्ट वारी, उहा पंजाब जी मार्फत थिए पई, इहो कहिड़ो ख़ासि सबबु आहे? सिंध जो को माण्हू उहो नथो करे सघे या को ॿियो प्रॉब्लम आहे? न, ईअं कोन्हे। असां वटि जीअं ख़ासि तौर ते टंडे अलायार में साईं महमूद नवाज़ शाह वारा आहिनि, उहे बि चाइना पंहिंजी कंसाइनमेंट मोकिलीनि पिया ऐं फस्ट कंसाइनमेंट जेकी चाइना वई आहे उहा असांजे सिंध जे ग्रोअर्स जी वई आहे फ्रॉम टंडो अलायार खां। त इहा शइ कोन्हे त असांजो सिंध जो ज़मीनदार हिकिड़ो तबिको एक्टिव आहे, माशाल्लाह उहो पंहिंजो रोल बि प्ले करे पियो। उन जो रीज़न्स तव्हां ॾिसो त पुठिएं साल जून जे एंड ताईं सिंधड़ी अवेलेबल हो। हींअर मिड जून ताईं तव्हांखे सिंधड़ी मार्केट में
में अवेलेबल कोन पियो अचे जो इन जो रीज़न्स आहे त असांजो तक़रीबन एक्सपोर्ट क्वालिटी में अंब वञे बि पियो ऐं तक़रीबन बुक थियो पियो आहे ऐं असां वटि हिन वक़्तु जेको ॿियूं वैराइटीज़ आहिनि उन जी बि एडवांस बुकिंग थिए पई त पुठिए साल जेको असांजो ॾिठो वियो त सिंध जो अंब जो हुन में जुलाई में ख़तमु पियो थिए त हींअर जेको ॾिसण में अचे पियो त शायदि जून जे एंड ताईं सिंध जो अंब ख़तमु थी वेंदो बिकॉज़ ऑफ ह्यूज क्वांटिटी में जेको एक्सपोर्ट थी आहे उनजे करे अच्छा अच्छा अव्हां वटि जेका वैरायटी जंहिंजो अॼुकल्ह ज़िक्र हले पियो ऐं गुज़िरियल साल बि पाण शुरू में थोरो डिस्कस हुन ते कयोसीं शुगर फ्री चऊं या घटि शुगर जेका आहे सा उन में तइदाद जे कंटेंट आहिनि उहे आहिनि उन ते थोरो असांखे ॿुधाइजो त उहो अव्हां कॾहिं शुरू कयो हिन महिल कहिड़ी स्टेज आहे उनजी ऐं उन में केतिरी लेवल आहे जेका शुगर जी अदा हीअ छा आहे त जेके बि वैराइटीज़ आहिनि साईं पंहिंजी हयातीअ में ॿाहिरि खां खणी आयो जंहिंमें अमेरिका आहे यूरोप या एम.एच. पवर साहिबु पंहिंजो उन मां ऑस्ट्रेलिया मां पोइ उहे हिते हुन सक्सेसफुली पंहिंजे हिसाब सां रिसर्च कई पे ऐं असां वटि उहे शयूं कुझु मौजूदु हुयूं साईं जी डेथ खां पोइ उहे शयुनि खे वरी असां जेको रिवैम्प करे उन में आंदो हिन में प्रोजेक्ट खे असांखे तक़रीबन 4 खां 5 साल लॻा उन में असां कोशिशि कई त जेके बि वैराइटीज़ ॿाहिरि जूं आहिनि जंहिंमें कीट वैराइटी आहे गिलियन आहे E2R2 आहे या ॿी टर्पनटाइन वैराइटी आहे इहे अमेरिकन ऐं ऑस्ट्रेलियन वैराइटीज़ आहिनि पोइ उन में असां ॾिठो मॉडिफिकेशन्स कई थी त शुगर कंटेंट लेवल्स डिक्रीज़ थी हिकिड़ी उते अची बीठी त हाणे हिन वक़्तु असांजूं जेके ख़ासि तौर ते 4 वैराइटी अहिड़ियूं आहिनि जिन में जेकी शुगर कंटेंट लेवल्स आहे उहा 4 खां वठी 6% ताईं आहे ऐं उनखे असां जेको गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी जेकी पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल लेबोरेटरी आहे उन खां बि सर्टिफाई करायो आहे एज़ पर जेको डॉक्टरनि जी सां जॾहिं असांजी डिस्कशन्स थी जेके मेडिकल पॉइंट ऑफ व्यू खां त अप टू 6% सां को बि शुगर पेशेंट जेको आहे न उहो मिठा यूज़ करे सघे थो पोइ अंब हुजे या अदर फ्रूट हुजे अप टू 6% सां त असां वटि हींअर 3 खां 4 वैराइटीज़ अवेलेबल आहिनि जिन खे असां हिन साल खां कमर्शियली अवेलेबल बि करियूं पिया ऐं मार्केट में बि सप्लाई शुरू करियूं पिया त उहो जेको आहिनि 4 ई वैराइटी मार्केट में अवेलेबल हूंदियूं ऐं जिन जी शुगर कंटेंट लेवल्स जेकी आहे न उहा 6% सां ई आहे जंहिंखे आउं चई सघंदुसि त डाइट मैंगोज़ ऐं ॿी अल्हम्दुलिल्लाह इहो आउं क्लेम कयां थो त इहो जेको बि क्रेडिट आहे साईं M.H. पवर साहिब खे वञे थो जंहिं इहे शयूं ॿाहिरां खणी आयो ऐं उन्हनि खे असां पंहिंजे फार्म जे थ्रू वरी अॻियां वधियो आहे ऐं इहो असांजी हिकिड़ी नेशनल लेवल से आउं कोन चवंदुसि बल्कि इंटरनेशनल लेवल से हिकिड़ो माइल स्टोन आहे या अचीवमेंट आहे या छा अच्छा इहा जेका डाइट चओ पिया मैंगो उहो असां वटि ई सिर्फ़ु M.H. पवर ते ई कमु थिए थो टंडोजाम में या सिंध में ॿी जॻह ते आहे या पंजाब में जेको आहे सोने ते को कमकार थिए पियो अदा छा आहे त साईं M.H. पवर साहिबु पाण साइंटिस्ट हो हू शयूं इंटरनेशनल लेवल्स ते खणी ईंदो हो पोइ रिसर्च कंदो हो त असांजो जेको बि फार्म आहे उहो बेसिकली रिसर्च बि असीं पाण करियूं था उहो जेको असां वटि उहो शयूं छॾे वियो आहे त असां पंहिंजी लेवल से त हर सेक्टर में कमु करियूं पिया मूंखे ख़बर कोन्हे त छा गवर्नमेंट सेक्टर से बि हिन लेवल से कमु कयो आहे पर जेको ॾिसण में आयो आहे त कंहिं बि ज़मीनदार इन लेवल से कमु कोन कयो आहे जंहिं लेवल से असां मैंगोज़ या ॿियनि अदर फ्रूट्स में कमु करियूं पिया या कयो आहे अच्छा अच्छा असांखे M.H. पवर हिन फार्म जो ॿुधाइजो त हिते अंब केतिरो आहे ॿिया फ्रूट कहिड़ा कहिड़ा आहिनि अदा M.H. पवर साहिब जो जेको असांजो ही फार्म असांजा हूअं ओवरऑल पंहिंजी फैमिली जा 4 फार्म आहिनि हिन वक़्तु जंहिं फार्म ते असां बीठा आहियूं इन जी जेकी एरिया आहे उहा 100 एकड़ खां मथे आहे अच्छा हिन फार्म में ही फार्म 1964 में साईं पाण पंहिंजे हथ सां मक़सदात क़ाइमु कयो ऐं शुरूआति कई जंहिंमें अंबनि सां बिस्मिल्लाह कई 1964 में हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह जेको असांजो ही फार्म आहे तक़रीबन में 80 एकड़नि ते अंब असां वटि मौजूदु आहे जंहिंमें तक़रीबन हिन वक़्तु कल्ह बि जेको असांजो मैंगो वर्चुअल शो उन में असां पंहिंजो 43 वैराइटीज़ जेके आहिनि उहे शो कयूं यानी असां वटि हिते 43 वैराइटीज़ अवेलेबल आहिनि डिफरेंट मैंगो जंहिंमें असांजी अर्ली वैराइटी आहे मिड वैराइटी आहे ऐं लेट वैराइटी आहे असां वटि हिते जुलाई जे एंड ताईं बि या फर्स्ट वीक ऑफ अगस्त ताईं अंब अवेलेबल हूंदो आहे त इहा हिकिड़ी त मैंगो सां गॾोगॾु असां वटि हिते पंहिंजे पाण वटि बनाना जूं बि 2-3 डिफरेंट वैराइटीज़ अवेलेबल आहिनि इन खां अलावा लिची असां वटि हिते 15 एकड़नि ते मौजूदु आहे तव्हांखे लिची सिंध जो फ्रूट कोन्हे पर सक्सेसफुली साईं M.H. पवर साहिबु लॻायो आहे अल्हम्दुलिल्लाह असांजी हिन वक़्तु पाकिस्तान में टॉप क्वालिटी जी लिची फ्रूट असांजो मार्केट में सप्लाई थिए पियो इन खां अलावा असां वटि ग्रेप्स अंगूर मौजूदु आहिनि स्टार फ्रूट आहे इंजीर आहे चिकू आहे तक़रीबन 12 खां वधीक असां वटि हिन वक़्तु हिते फार्म ते पंहिंजनि फार्मनि ते फ्रूट मौजूदु आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह लास्ट ईयर 2 सालनि खां असां हिकिड़ो नओं प्रोजेक्ट शुरू कयो मोरिंगा ते उहो बि अल्हम्दुलिल्लाह उहो फुल मैच्योर थी कंप्लीट थी चुको आहे ऐं हिन साल खां असां मार्केट में जेको बि मोरिंगा सां जेके रिलेटेड प्रोडक्ट्स आहिनि उहे असां सप्लाई कंदासीं अच्छा
सर साहब ॿुधाइजो असांखे त मार्केट ताईं पहुचणु असांजे ग्रोअर जो हिकिड़ो वॾो मसइलो हूंदो आहे। उहो फार्म ताईं पंहिंजूं शयूं जेके आहिनि उहे अॻिते सप्लाए कंदो आहे, फ्रूट हुजे या जेके मेजर क्रॉप्स आहिनि जेके असांजा। मार्केट वारो माण्हू जेको आहे उहो असांजो मिडिल मैन जेको आहे हमेशह उहो ई सुखियो सताबो रहे थो उन जी भेट में, हारी जी भेट में। हिन बाग़ात जे हवाले सां अव्हां उनखे कीअं जेको आहे सो कवर कयो आहे ऐं सम्झो था त जेकॾहिं मार्केट ताईं पंहिंजी सिधी रसाई न आहे त उनजो सॼो जेको बेनिफिट आहे, जेको मुनाफ़ो आहे, उहो मिडिल मैन खे खणी वञे थो, जॾहिं त असांजो जेको मालिक आहे या जेको हारी ज़मीनदार आबादगार आहे उनखे एतिरो नथो पहुचे। त इन तरफ़ असांखे थोरो हिकिड़ो मैसेज ॾिजो। ऐं चाहे त जेको ही तव्हां इम्पोर्टेंट ॻाल्हि कई आहे मार्केटिंग जी, ऐं हिन में हिकिड़ी शइ क्रेडिट ॾींदुसि हैदराबाद जो हिन जो प्रेज़ेंट कमिश्नर आहे मिस्टर मोहम्मद अब्बास बलोच साहब। उन 2019 में हिकिड़ो इनिशिएट वरितो त हैदराबाद में फस्ट मैंगो शो करायो ऐं हुन हिकिड़ो नओं कॉन्सेप्ट ॾिनो फार्मर मार्केट्स जो, जेको हैदराबाद में फार्मर मार्केट्स पुठे साल शुरू बि थी। अच्छा, उनजो मेन मक़सदु इहो त जेके बि असांजा फार्मर्स आहिनि या ग्रोअर्स आहिनि उहे पंहिंजो डायरेक्ट आउटलेट रखनि ऐं आउटलेट रखी पंहिंजी डायरेक्ट प्रोडक्ट सेल कनि, जीअं हुननि खे वधि में वधि मैक्सिमम प्रॉफिट मिले या छा। त इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट जेको आहे न डेवलप थी चुको आहे त पंहिंजो फार्मर मार्केट्स हर शहर में क़ाइमु कयूं वञनि। हिकिड़ी त शइ थी आहे। इन खां अलावा ॿियूं शयूं जेको जॾहिं खां हाणे ख़ासि तौर ते ही कोविड आई आहे या जेकी बि दुनिया जी जेकी बि मार्केटिंग या ॿियूं जेके शयूं आहिनि उहे काफ़ी शयूं यू टर्न पियूं वठनि। असां हिन वक़्तु जेको आइडियो जेको फ्लोट कयो आहे उहो आइडियो इहो फ्लोट इहो कयो आहे मार्केटिंग जे हिसाब सां त असांजो सिंध जा ज़मींदारनि जी हिकिड़ी जेके बि ख़ासि तौर ते फ्रूट्स वाबस्ता आहिनि उन जी प्रॉपर हिकिड़ी डायरेक्टरी डेवलप कई वञे। नंबर ॿी शइ इहा कई आहे त जंहिं बि तहलके लेवल से या डिस्ट्रिक्ट लेवल से ज़मींदारनि जा हिकिड़ा ग्रुप्स ठाहिया वञनि अंबनि जा या ॿियनि फ्रूट्स जा, त उहे पाण में गॾिजी करे हिकिड़ी उन शइ खे जेके बि ख़ासि तौर ते जिन ज़मींदारनि खे या ग्रोअर्स खे लीड आहे त उहे उन्हनि ज़मींदारनि खे लीड करे उन में स्मॉल ग्रोअर्स बि हुजनि, लार्ज ग्रोअर्स बि हुजनि, जीअं असां जेके मार्केटिंग जूं नेशनल ऐं इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि खे कैच करे सघूं। थर्ड आउं उनखे इहो चवंदुसि त असां उन में असां ऑनलाइन मार्केटिंग खे मक़सदु आहे त फोकस करियूं। छा जो ऑनलाइन मार्केटिंग जे करे असांजो जेको बि एंड ग्रोअर आहे न उहा असांजी जेकी प्रोडक्ट आहे उन ताईं डायरेक्ट थी पहुचे। उन में हिन वक़्तु असां कोशिशि कई आहे, असां अलाह जो शुक्र आहे मैनेज बि कई आहे त जेके बि ॿ टे वर्ल्ड लेवल जूं TC कंपनियूं आहिनि, कोरियर कंपनियूं आहिनि, उन्हनि सां बि मीटिंग्स करे उन्हनि खे बि असां इन करियूं पिया त अॻियां हली जीअं अपॉर्चुनिटीज़ वधनि ऐं हू डायरेक्ट बिटवीन ज़मींदार ऐं जे ग्रोअर खां वठी असांजे एंड यूज़र जे विच में हिकिड़ो रिलेशनशिप डेवलप थिए ऐं जेके बि असांजे प्रोडक्ट्स आहिनि, पोइ मैंगो आहे, फ्रूट्स आहिनि, वेजिटेबल्स आहिनि, उहे डायरेक्ट स्पेशल पैकिंग में ऐं प्रॉपर पैकिंग में सिस्टम जे थ्रू उहे एंड यूज़र्स ताईं पुॼनि। ऐं असां ॿियो बि हींअर मां आइडिया हिकिड़ो फ्लोट डेवलप कयो आहे त असांजे ज़मींदारनि सां ग्रोअर्स जे ठाहिनि था त उहे पंहिंजो फ्रेंचाइज़ डेवलप कनि मेन शहरनि में। अच्छा, फ्रेंचाइज़ डेवलप करण जे करे उन में इहो फ़ाइदो इहो थींदो, पोइ फ्रेंचाइज़ ज़मींदार पाण हलाए या अॻियां हली कंहिंखे ॾिए, पर उन में आख़िरी एंड यूज़र ईंदो। विच में जेको बि हिकिड़ो लेयर आहे जेकी उहा सॼी ख़तमु थी वेंदी। उन जो रिटर्न जेको आहे न आख़िरकार ज़मींदार ऐं ग्रोअर खे मिलंदो। जॾहिं तव्हांजो ग्रोअर ऐं ज़मींदार ख़ुशहाल थींदो त उन सां गॾोगॾु तव्हांजी इकोनॉमिक्स ते या इकोनॉमिकली कंडीशन ते केतिरो फ़र्क़ु थींदो उहो तव्हां पाण मक़सदु आहे त उनजो ॿुधायो। अच्छा, इन फ्रेंचाइज़ सां गॾु जेकॾहिं ऑनलाइन जेके अॼुकल्ह मार्केटिंग थिए पई, ऑनलाइन जेके शयूं वञनि पियूं, अहिड़े क़िस्म जी का वेबसाइट जेका कजे जीअं फ्रेंचाइज़ जेकॾहिं कराची जहिड़े शहर में, हैदराबाद में, सखर में, मीरपुर ख़ासि में फ्रेंचाइज़ जेके आहिनि मुख़्तलिफ़ आहे, पावर फार्म फ्रूट जी जेका असां फ्रेंचाइज़ आहे उन जी ऑनलाइन जेका एप्लीकेशन हुजे उन ते जेकॾहिं अव्हांखे का ऑर्डर मिले त उहे अव्हां शयूं जेके आहिनि सिधियूं उते पहुचायो त मिडिल मैन वारो जेको हिकिड़ो तस्वर आहे उहो हिकिड़ो स्टेज ई ख़तमु थी वञे त शुरू खां आख़िर ताईं जेकॾहिं हुजे सम्झो था त इन सां अञा वधीक हिकिड़ी बहितरी ईंदी। इन मां बिल्कुलु ॾिसो न, डेफिनेटली बहितरी त ईंदी। जो अॼुकल्ह जेके दुनिया जा ट्रेंड्स आहिनि उहे बिल्कुलु मोबाइल फ़ोन जे अचण खां पोइ चेंज थी विया आहिनि। हाणे हिन वक़्तु आउं चवंदुसि त असां वाहिद आहियूं जंहिं असां पंहिंजी वेबसाइट ठाही आहे पवर.com, जंहिं ते साईं M.H. पंवर साहिब जो जेको बि कमु थियल आहे उहो असां उन ते अपलोड कयो आहे। हाणे असीं वञूं पिया हिन ते त हिकिड़ी मार्केटिंग जे हिसाब सां वेबसाइट डेवलप करियूं ऐं उन सां गॾोगॾु मोबाइल एप्लीकेशन्स बि इंट्रोड्यूस करायूं, जंहिंखे जीअं बि हींअर घरां वेही बि पंहिंजी मोबाइल एप्लीकेशन्स ते जंहिंजो बि को बि ऑर्डर ॾियणु चाहे, फ्रूट साइड से हुजे, वेजिटेबल साइड से हुजे, उहो एंड यूज़र्स ताईं पुॼे या इवन नर्सरी ताईं जेकी बि शइ हुजे जेका असां एग्रीकल्चर सां रिलेटेड हुजे। उन जे लाइ असांजो 2-3 कंपनियुनि सां मीटिंग्स थी बि चुकियूं आहिनि। ख़ासि तौर ते जीअं हींअर फूड जे हिसाब में फूड पांडा जो नालो आहे, उन्हनि सां बि असां मक़सदु आहे त हिकिड़ो मामला तय करियूं पिया। अच्छा, इहो असां पंहिंजे एंड ते कोशिशि करियूं पिया त इहो फैसिलिएट करियूं ऐं लीड करियूं सिंध जे ज़मींदार ऐं सिंध जे ग्रोअर्स खां उनखे करियूं। उन जे लाइ असां रिसेंटली 2 हफ़्ता पहिरीं हिते हिकिड़ी मीटिंग बि रखी जंहिंमें तमामु स्टेक
होल्डर्स जंहिंमें असांजा फार्मर्स ग्रोअर्स बि हुआ, जंहिंमें कोरियर कंपनियुनि वारा बि हुआ ऐं ॿियूं बि कंपनियूं आयूं हुयूं, जंहिंजे विच में असां हिकिड़ो रिलेशनशिप डेवलप कयो आहे। ऐं उमेद आहे त नेक्स्ट सीज़न खां इंशाल्लाह तव्हां ॾिसंदव त मार्केटिंग अपॉर्चुनिटी सिंध जे ज़मींदार ऐं ग्रोअर्स जे लाइ हिन खां वधीक हूंदियूं या सही नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जेको आहे उहो अञा जारी रखूं था ऐं ही MH पवर फार्म ते ऐं उन सां गॾोगॾु हिन वक़्तु तव्हां ॾिसो था त कोविड खां पोइ ऐं हिन डिजिटलाइज़ जेको दौरु थी चुको आहे, ऑनलाइन जो हिकिड़ो दौरु थी चुको आहे, जंहिं ऑनलाइन वारे सिस्टम में हिन वक़्तु हर शइ जेका आहे सा उहा विकिरो थिए पई ऐं वॾा वॾा जेके दुकान आहिनि, वॾा वॾा जेके शयूं आहिनि उहे हाणे उहे ऑनलाइन ते जेके आहिनि उहे अची विया आहिनि ऐं शहरनि में तमामु घणो कारोबार जेको आहे उहो ऑनलाइन जो आहे। जेकॾहिं असांजो ज़मींदार पंहिंजो पाण खे अञा थोरो अपग्रेड करे पंहिंजे उन फार्म खां मार्केट ताईं पहुचंदो, तमामु बहितरीनु जेका आहे सा ॻाल्हि कई साईं सरवर साहब, त फ्रेंचाइज़ जेके आहिनि उहे पंहिंजा जेके हिकिड़ो ग्रुप्स जेके आहिनि उहे प्रोग्रेसिव ज़मींदारनि जा, उन्हनि फार्मर्स जा जेके अॻवान उहे आहिनि जेके उन्हनि जा जेकॾहिं फ्रेंचाइज़ ठही वञनि ऐं उते ई पोइ अहिड़े क़िस्म जा एप्लीकेशन्स हुजनि त उहे पंहिंजा जेके फ्रूट आहिनि, उहे पंहिंजूं जेके बि शयूं आहिनि, जिन्सूं आहिनि, फ्रूट आहे, उहो सिधो जेको आहे सो मार्केट ताईं पाण पहुचाए, त मां सम्झां थो तमामु घणो जेको आहे सो उन में अर्निंग थी सघे थी, फ़ाइदो थी सघे थो। ईअं असां वटि केतिरा ई मिसाल मौजूदु आहिनि त असांजो जेको टोमेटो थिए थो उहो तमामु घणो जेको आहे सो ख़राबु थी थो वञे, या उन खां पोइ असांजी जेका शुगर केन थिए थी या ॿिया गिदरा थियनि था या ॿियो जेको हिंदाणा थियनि था, त उहे मार्केट खां जॾहिं मार्केट ताईं पहुचनि था, जॾहिं एंड यूज़र ताईं पहुचनि था त ज़मींदार खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ख़र्च लाइ हिकु चंद 100 रुपया बचनि था, पर उनजी जेका मार्केट वारो माण्हू आहे तमामु घणो कमाए थो। उनजे करे हाणे असांखे अपग्रेड थियणो पवंदो, असांजे ज़मींदार खे अपग्रेड जेका थियण खां पोइ इहे सभु शयूं जेके आहिनि ऐं उन्हनि मां जेको आहे सो फ़ाइदो वठी सघिबो। ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां वापसि अची हिते ई जैक फ्रूट जेको आहे उहो असां वटि हिकिड़ो इलाही माण्हू जेके आहिनि उनखे उहो सम्झनि बि कोन था त कोई सिंध में बि थिए थो, उहो कहिड़े इस्तेमालु थिए थो, कीअं थो खाइजे, उहो सब्ज़ी तौरु इस्तेमालु थिए थो, फ्रूट तौरु इस्तेमालु थिए थो, सलाद तौरु इस्तेमालु थिए थो, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वठूं था नंढड़ी ब्रेक। ॿीहर भलीकार नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो ॿीहर शुरू कयूं था ऐं असां मौजूदु आहियूं MH पवर फार्म ते। ऐं जॾहिं त पहिरियां जेका ॻाल्हि ॿोल कईसीं पे अंब जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं पे सिंधड़ी खां पोइ जेका वैरायटी शुगर लेवल जंहिंमें घटि आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कईसीं। ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं जंहिं वण वटि, जंहिं ॿूटे वटि, जंहिं दरख़्त वटि, उहो आहे जैक फ्रूट। जैक फ्रूट जे हवाले सां गुज़िरियल साल बि असां हिते प्रोग्राम करे वियासीं। जैक फ्रूट जेको आहे सो केतिरनि सालनि में तयारु थिए पियो, उन जो इस्तेमालु जेको आहे उहो किथे थिए पियो, मार्केटिंग जेका आहे उनजी उहा कहिड़ी लेवल ते थिए पई ऐं उहो सिंध में किथे किथे थिए पियो, इन ते हिकु भेरो ॿीहर वरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं साईं सरवर पंवर साहब असां सां मौजूदु आहे। सरवर साहब अस्सलाम वालेकुम। असांखे ॿुधाइजो जैक फ्रूट ते गुज़िरियल भेरे पाण ॻाल्हायोसीं, जैक फ्रूट किथां जो फ्रूट आहे, केतिरो अरसो हिनखे तयारु थियण में लॻे थो, मार्केटिंग हिन जी छा थी थिए, ऐं उन सां गॾोगॾु ही वेजिटेबल तौरु इस्तेमालु थिए थो, सलाद तौरु इस्तेमालु थिए थो या फ्रूट तौरु इस्तेमालु थिए थो? अदा पहिरीं ॻाल्हि इहा त जैक फ्रूट जेको आहे न पाकिस्तान जो फ्रूट कोन्हे, हीअ ख़ासि तौर जेके ट्रॉपिकल कंट्रीज़ आहिनि जंहिंमें पाण चऊं श्रीलंका आहे, इंडिया आहे, इंडिया जा जेके कुझु सूबा ट्रॉपिकल सूबा आहिनि प्रॉब्लम्स उते स्टेट्स उते थिए थो, बांग्लादेश में थिए थो, थाईलैंड या जेके बि कंट्रीज़ आहिनि, पर हीअ पाकिस्तान जो फ्रूट न आहे, ट्रॉपिकल फ्रूट आहे। MH पवर साहब जेको हिते उहो कुझु हिते सीड्स ऐं कुझु खणी आयो जेको सक्सेसफुली हिते कामयाबु मक़सदात कयासीं। हिनखे तक़रीबन फुल मैच्योर थियण में वण खे 7 खां 8 साल लॻनि था, हीअ फ्रूटिंग शुरू करे थो। अच्छा, इन खां अलावा मार्केटिंग अपॉर्चुनिटीज़ ते अचूं त मार्केटिंग अपॉर्चुनिटीज़ तमामु हिन जूं हिन वक़्तु पाकिस्तान में बि तमामु सुठियूं हिन जे करे आहिनि जो ऐं मुंहिंजी हींअर वक़्तु कराची ऐं ॿियनि मार्केट्स में जेको आउं सप्लाई ॾियां पियो उन में मूंखे रिटर्न तमामु सुठो पियो मिले। यानी कि ऐं अगरि हिकिड़ो ही जेको पुठियां हिकिड़ो दाणो बीठो आहे त उन जो उहो बि मुंहिंजो तक़रीबन 10 खां 15 kg जो जेको आहे 2 खां 2.5 हज़ार इनकम जनरेट करे पियो। अगरि आउं हिकिड़े वण जी जेकॾहिं ॻाल्हि कंदुसि त 20 खां 25 हज़ार मुंहिंजो इनकम वण पियो जनरेट करे। त इन जे हिसाब सां मार्केटिंग अपॉर्चुनिटीज़ तमामु सुठियूं बि आहिनि ऐं प्लस इन सां गॾोगॾु हिन जो जेको ख़ासि तौर ते जेको हिन में न्यूट्रिशन्स बि तमामु ॿियनि फ्रूट्स खां वधीक आहे, जंहिंमें 60% ताईं न्यूट्रिशन्स बि आहे ऐं प्लस तमामु घणे मिक़दार में विटामिन्स बि मौजूदु आहिनि। हीअ मल्टी हिन जो यूज़ेज आहे। तव्हां हिन खे एज़ अ फ्रूट तौरु खाइणु चाहियो, एज़ अ सलाद में खाइणु चाहियो, हिन जी सब्ज़ी बि तमामु सुठी थिए थी, हिन जी स्वीट जेको हलवो आहे उहो बि तमामु सुठो थिए
थिए थो। इन खां अलावा जेके कुक आहिनि हिन जूं सिजूं बि ठाहीनि था, पर हिन में जा मुख़्तलिफ़ यानी कि सिर्फ़ु हिकिड़ो आइटम कोन थो ठहे, मल्टी आइटम्स में यूज़ थिए थो। ऐं इन सां गॾोगॾु जेको बि आहे पंहिंजो हिन में जेकी ख़ासि तौर ते फूड जी जेकी न्यूट्रिशंस आहे इंसान खे जेकी बि रिक्वायरमेंट हूंदी आहे उन खां ॿियनि फ्रूट्स खां हिन में वधीक आहे या छा? सही। अच्छा, ही किथे कहिड़ी मार्केट में, कराची में किथे किथे थिए थो? कनि ख़ासि इलाइक़नि में थिए थो, हर जॻह ते थिए थो, या असांखे कहिड़ी जॻह ते हू नज़र अचे थो, या किथे जेको आहे सो यूज़ थिए थो? अच्छा, यूज़ जेको बि हिन जो ख़ासि तौर ते जेको पाकिस्तान में असां वटि लोकल त कंज़म्पशन्स आहे, पर ख़ासि तौर ते जेको फॉरेनर्स आहिनि जिन में पाकिस्तान में जेके रहनि था, अरब आहिनि ऐं बांग्लादेशी जेके आहिनि, उहे हिन खे शौक़ सां वधीक यूज़ बि कनि था। हिन मां पंहिंजो बाय प्रोडक्ट्स या ॿियूं शयूं काफ़ी ठाहीनि था। पाकिस्तान में हिन वक़्तु कुझु इलाइक़नि में थिए पियो, ख़ासि तौर ते सिंध में कुझु इलाइक़नि में थिए पियो, ऐं ॿियो हिते असां वटि एम एच पवन फार्म में मौजूदु आहे। पर घणो करे असां हिन जेके बि शयूं आहिनि या ही इम्पोर्ट कयूं था असां वटि, इन करे जो असांखे घटि क्वांटिटी मां हिते लोकल डिमांड वधीक आहे हिन जी। अच्छा, सम्झो था जेकॾहिं असांजो को ज़मींदार, को प्रोग्रेसिव ज़मींदार सिंध में ॿिए पासे किथे करणु चाहे त उन जे लाइ तव्हां छा चवंदा? त उहा कहिड़ी मौसम हुजे, ज़मीन उहा कीअं हुजे, या हिन जा ॿूटा जेके नर्सरी उहा किथां था मिलनि? अदा हिकिड़ो त नर्सरी हिते असां वटि बि अवेलेबल आहे या ॿियनि कुझु लिमिटेड नर्सरियुनि ते अवेलेबल आहे। ऐं ॿियो हिन जे लाइ जेकी ख़ासि तौर ते जेकी ज़मीन रिक्वायर्ड आहे उहा जेकी फर्टाइल लैंड थिए थी उहा, ऐं ॿियो हिन खे ख़ासि तौर ते हवा जा जेके गरम जेके बि असांजी अचनि थियूं उन्हनि खां असांखे हिन खे बचाइणो आहे। त जीअं हिन चाहे जो हीअ थधनि इलाइक़नि जो फ्रूट आहे, त जीअं हिन खे उहा क्लाइमेट ऐं हुन खे वेदर प्रोवाइड करणी आहे, पोइ उन जे लाइ जेके बि हिते असांजे लोकली प्रिकॉशनरी मेयर्स थियनि था उहे असीं वठूं था, त जीअं हिन फ्रूट ऐं हिन जी ट्री खे जेको आहे हिन जी ग्रोथ बि जल्दी थिए ऐं प्रॉपर फ्रूट जेको आहे हुन जी क्वालिटी मेंटेन थिए। अच्छा, इन सां गॾोगॾु जीअं पाण थोरो ज़िक्र कयोसीं त मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿिया फ्रूट जेके हिते मौजूदु आहिनि, इंजीर असांखे नज़र आयो, लीची असांखे नज़र आई, लौंगन नज़र, ॿियूं जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे कीअं था मार्केट ताईं पहुचायो? ऐं अवां वटि केतिरे केतिरे एकड़नि ते जेके आहिनि उहे फ्रूट मौजूदु आहिनि, मार्केट कीअं आहे, ऐं केतिरो सालाना तौरु तव्हां इनकम जनरेट कयो था? असां वटि अलहमदिल्ला हिन वक़्तु जेकी जीअं लिची आहे, लिची असां वटि 15 एकड़नि ते मौजूदु आहे। ऐं आउं क्लेम कंदुसि त पाकिस्तान जी नंबर 1 या हाई क्वालिटी जी जेकी लिची आहे न उहा मौजूदु आहे। लिची तमामु सेंसिटिव आहे, फ्रूट आहे, ऐं उन जी शेल्फ लाइफ बि तमामु घटि हूंदी आहे। उन जे करे उहो असांखे फौरी तौर ते जेको आहे न मार्केट में पहुचाइणो हूंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त लिची जेको आहे न असांजे सिंध जो फ्रूट कोन्हे, कुझु लाहौर जे इलाइक़े में थिए थो ऐं ॿियो कुझु हरीपुर एबटाबाद जे इलाइक़े में थिए थो। त इन जे करे जेकी हिते सिंध जी जेकी वेदर आहे उहा थोरी हॉट वेदर आहे हिन इलाइक़े जी, ऐं ॿियो जेके ख़ासि तौर ते हवाऊं जेके लॻनि थियूं उन जे करे उनखे असांखे प्रिकॉशनरी मेयर्स वठी करे मार्केट में पहुचायूं था। ऐं अलहमदिल्ला असांखे जेको उनजो रिटर्न जेको अचे थो, आउं त इहो क्लेम कंदुसि त जेको असांजो मैंगोज़ जो जेको पर एकड़ ते रिटर्न आहे उन खां डबल थो अचे। अच्छा, अंगूर जे हवाले सां ॿुधायो पिया मां। अंगूर जो प्रोजेक्ट बि असां तक़रीबन 2 साल पहिरीं शुरू कयो, ऐं हिन साल खां असां वटि उनजी प्रोडक्शन शुरू थी वई आहे, फ्रूटिंग अचणु शुरू थी वई आहे, ऐं उहो का प्रोजेक्ट बि असांजो कामयाबु वियो आहे। हाणे हिन वक़्तु असां उनखे कमर्शलाइज़ इंशाल्लाह कंदा करे मथे साल खां कमर्शलाइज़ असां वटि अवेलेबल हूंदो। ऐं ॿी ख़ुशीअ जी ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त सिंध में अंगूर जी प्रोडक्शन शुरू थी वई आहे, जंहिंमें टंडे लाया त जे हुन में तइलके में ऐं प्लस मातली तइलके में प्रोडक्शन शुरू थी वई आहे, ऐं हिन वक़्तु मार्केट में सप्लाई थिए पई। असांजो सिंध जो कुझु ज़मींदार जेके आहिनि हिन में हिन वक़्तु इन थी विया आहिनि, ऐं अलहमदिल्ला अंगूर बि हिन वक़्तु सिंध में जेको आहे न शुरू थी वियो आहे, जंहिंमें मार्केट में बि अचे पियो, ऐं असां बि पंहिंजो जेको प्रोजेक्ट शुरू कयो आहे उहो बि असांजो अलाह जो शुक्र आहे कामयाबी सां जेको आहे न मैच्योर थी चुको आहे। पवन साहब, पाण जेकॾहिं अलॻि अलॻि कठल ते ॻाल्हायूं, अलॻि इंजीर ते ॻाल्हायूं, अलॻि मैंगो ते ॻाल्हायूं, त सॼो प्रोग्राम खपे थो, उनजी मार्केटिंग, उनजी नर्सरी, उनजी सार संभाल। असांजे सिंध जे ज़मींदार खे, प्रोग्रेसिव ज़मींदार खे, जीअं पाण डिजिटल दौर में जेको आहे पाण पे ॻाल्हि कईसीं ऑनलाइन वेबसाइट ऐं सभिनी शयुनि जी एप्लीकेशन जी, उन तरफ़ हिकिड़ो मैसेज ॾिजो त उहे ज़राअत खे कहिड़ी संजीदगी सां वठनि, ऐं ज़राअत खे कहिड़ी लेवल ते जेकॾहिं वठी वञनि त हीअ जेको पंहिंजो कारोबार आहे या हीअ जेको शइ आहे उहा बि का नुक़सान वारी कोन्हे का ॿियनि फसलुनि जी भेट में। छो त असां ज़रई मुल्क आहियूं, जेकॾहिं असांजी ज़राअत तरफ़ ध्यानु न हूंदो, ज़राअत तबाह थींदी त यकीनन असांजी जेका मुआशियात आहे उहा घटि वेंदी। त असां हिन तरफ़ केतिरो ध्यानु ॾियूं जो हीउ प्रॉफिटेबल जेको सम्झो वञे त हीउ कारोबार आहे, असांजे उन ज़मींदार खे कहिड़ो मैसेज ॾींदो? ऐं इन मैसेज में 2-3 ॻाल्हियूं चवंदुसि। पहिरीं शइ आहे त फार्म मैनेजमेंट, नर्सरी जेकी फार्म मैनेजमेंट आहे यानी ख़ासि तौर ते फ्रूटिंग ते, उन जी नर्सरी खां वठी अप टू एंड ताईं जेकी असांजी प्रॉपर पैकिंग आहे या जेको बि उन में प्रोसेस आहे, असांजे ज़मीनदार असांखे ग्रोअर खे उन में स्ट्रॉन्ग थियणो पवंदो। प्रॉपरली नर्सरी मैनेजमेंट कंदा ऐं पंहिंजी प्रॉपरली जेकी बि हुनजी जेकी बि फार्म मैनेजमेंट आहे, जेकी बि ऑर्चार्ड्स जी मैनेजमेंट आहे, उनखे पंहिंजे खे स्ट्रॉन्ग कनि, त जीअं वधि में वधि जेको बि आहे रिटर्न ऐं यील्ड उन मां वधनि।
जेतिरी प्रोडक्शन वधंदी उन्हनि खे रिटर्न वधंदो। त असांजे ज़मीनदार ऐं असांखे ग्रोअर्स खे जेको आहे न पंहिंजी फार्म मैनेजमेंट खे जेको आहे न स्ट्रॉन्ग करिणो पवंदो। नंबर ॿी शइ आहे मार्केटिंग एक्सपेक्ट्स खां जेकॾहिं असां अचूं त मार्केटिंग जे हिसाब सां ऐं असांजे ज़मीनदारनि खे चवंदुसि त पंजनि एरियाज़ में पोइ यूनियन काउंसिल लेवल से कनि, तहलके लेवल से कनि या डिस्ट्रिक्ट लेवल से पंहिंजा स्माल खां वठी वॾा हिकिड़ा ग्रोअर्स जा ग्रुप्स ठाहिनि जेके प्रॉपर उन्हनि खे मार्केटिंग अपॉर्चुनिटीज़ कनि। छा जो गॾिजी करण सां मुख़्तलिफ़ जेके बि आइडियाज़ बि ईंदा ऐं उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं। थर्ड आउं इहा शइ हुन में इहा एड कंदुसि त अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां सिस्टम जेको बि आहे न सॼो डिजिटलाइज़ सिस्टम पियो थिए त असांखे बि उन डिजिटल सिस्टम सां गॾु हलणो पवंदो ऐं उनखे अवेल करिणो पवंदो जंहिंमें तव्हांजी ऑनलाइन मार्केटिंग आहे या तव्हांजी एक्सपोर्ट जी जेके बि जा आहिनि उन्हनि में या जेके बि एप्लीकेशन्स आहिनि ख़ासि तौर ते मोब एप्लीकेशन्स आहिनि या छा उन जे पर असांजे ज़मीनदार खे डाइवर्स थियणो पवंदो। जेकॾहिं असां न थींदासीं त असां पोइते बि रहंदासीं ऐं असां पंहिंजो प्रॉफिट असांखे लूज़ बि कंदासीं ऐं उन ते असांजो जेको प्रॉफिट जो जेको मार्जन आहे न उहो जेको ॿिया जेके बि एलिमेंट्स आहिनि उहे तव्हांजो प्रॉफिट खणी वेंदा। त मां सिंध जे ज़मीनदारनि खे हिकिड़ो खुलियो ऐं क्लियर मैसेज महिरबानी हिन वक़्तु जेको डिजिटल दौरु अचे पियो पंहिंजी ऑनलाइन सिस्टम्स ते अचनि, पंहिंजी फ्रेंचाइज़ ते वर्किंग कनि, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी अगरि का सपोर्ट करे असीं बि अवेलेबल आहियूं, ॿिया बि इदारा मक़सदात अवेलेबल आहिनि जेके तव्हांखे हर लिहाज़ खां सपोर्ट बि कंदा, असिस्ट बि कंदा, गाइड बि कंदा। अच्छा, वेंदे वेंदे हुकूमत खे किथे था ॾिसो जेको रिसर्च थिए थी या एक्सटेंशन आहे असांजी, ॿिया इदारा जेके आहिनि असांखे उहे इदारा जेके असांखे सपोर्ट कनि था हिन फार्म मैनेजमेंट में, मुख़्तलिफ़ जेके सोलर ट्यूबवेल आहिनि, ॿियूं शयूं जेके ज़री जदीद टेक्नोलॉजी जेका अचे थी हुन में उन्हनि खे किथे पिया ॾिसो त हू केतिरो सपोर्टिव आहिनि, जे न आहिनि त हुकूमत खे छा चवंदो त उहो केतिरो अॻिते अचे? अने जेको ॾिसो न जेको बि असां पंहिंजी लेवल से ॻाल्हि कंदा असां जेको बि कुझु कमु करियूं पिया सॼो पर्सनल लेवल से करियूं था ऐं सिंध में चऊं या ओवरऑल जेके बि ज़मीनदार आहिनि उहे काफ़ी शयूं जेके पर्सनल लेवल से कनि था। गवर्नमेंट जा डिपार्टमेंट्स काफ़ी मौजूदु आहिनि, उन्हनि खे जेको रोल प्ले करणु खपे उहो प्ले कोन पिया कनि। पर छा आहे त आउं उन्हनि खे हिकिड़ो मैसेज इहो ॾींदुसि त घटि में घटि असां वटि उहे सीड्स जूं या फ्रूट्स जूं उहे वैराइटीज़ इंट्रोड्यूस कराइनि जेके असांजे सिंध में ज़मीनदारनि खे फैसिलिटेट कनि जंहिंमां असां वधि में वधि यील्ड वठी सघूं। छा आहे जो असांजो जेको एवरेज पाकिस्तान में या सिंध में जेको एवरेज अचे पियो न प्रोडक्शन लेवल जेकी यील्ड आहे उहा घटि थी अचे कंपेरेटिवली जेके बि ॿिया मुल्क आहिनि, डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि। त इनखे असां फोकस जेकॾहिं प्रॉपरली कयूं, छा जो इहो सपोर्ट करे सघे थी गवर्नमेंट। जेकॾहिं इन शइ खे कयूं त असां पंहिंजी प्रोडक्शन्स खे 3 to 4 टाइम्स वधाए बि सघूं था। जॾहिं तव्हांजी प्रोडक्शन वधंदी त तव्हांजो सिंपल रुगो ज़मीनदार या गिरोर ख़ुशहाल कोन थींदो, पर तव्हांजी मुल्क जी जेकी इकोनॉमी आहे उन ते तमामु घणो पॉज़िटिवली इफेक्ट ईंदो या छा। जी नाज़रीन, मां सरवर साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं MH पंवर ते लीची खां वठी, लौंगन खां वठी, इंजीर खां वठी, अंगूर ऐं जैक फ्रूट, कठल ताईं जेको आहे सो मुख़्तलिफ़ उहे फ्रूट जेके अवां आम तौर ते न ॿुधा हूंदा उन्हनि बाबति, उन्हनि जी पोखी बाबति, उन्हनि जी मार्केटिंग बाबति जेके आहिनि से उहे ॻाल्हियूं ॿुधियूं। असांजे प्रोग्रेसिव ज़मीनदार खे हुकूमत जेके मनसूबा आहिनि उन्हनि जो इंतज़ारु करण खां सवाइ मार्केट तरफ़ वञिणो पवंदो, फ्रेंचाइज़ तरफ़ वञिणो पवंदो, जीअं मिडिल मैन जो किरदारु जेको आहे उहो घटि थी सघे ऐं मार्केट ताईं उहो पंहिंजो ज़मीनदार पाण पहुचे त यकीननि ज़रात जेका आहे उहा घाटे वारो सौदो कोन्हे। उनजे करे असांजे ज़मीनदार खे प्रोग्रेसिव ज़मीनदार जेके आहिनि, साहिब हैसियत जेके ज़मीनदार आहिनि, उहे बग़ैर कंहिं इंतज़ार जे पंहिंजी तहक़ीक़ कनि ऐं फार्म खे मैनेज करे ऐं पंहिंजो इहे फ्रूट जेके आहिनि मुख़्तलिफ़ बाग खां, खजूर खां, लीमन खां जेकॾहिं उहो सुठे तरीक़े सां कनि था त यकीननि जेका आहे सा उहो जेको मुनाफ़ो आहे, उपत आहे, ॿियनि केतिरनि ई कारोबारनि खां जेका आहे सा उहा वधीक थींदी। MH पंवर फार्म तां पंहिंजे मेज़बान कमाल लाशारी खे ॾींदा इजाज़त। अलावाही।